कराची में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान एयरपोर्ट सिक्योरिटी खे बहितर बणाइण लाइ बरतानिया सिक्योरिटी इदारे डिपार्टमेंट फॉर सिक्योरिटी तरफ़ां जदीद स्कैनिंग मशीनूं फ़राहम कयूं पियूं वञनि। CAA ज़रिए मूजिब जदीद मशीनूं कराची लाहौर एयरपोर्ट ते सिक्योरिटी खे अक्सरातो बणाइण लाइ ॾिनियूं पियूं वञनि। ज़रियनि जो चवणु आहे त स्कैनिंग मशीनूं मुसाफ़िरनि ऐं सामान सां गॾु नुक़सानकार शयुनि ऐं बारूदी मवाद खे जाचण जी सलाहियत रखनि थियूं। मशीनूं बरतानिया डिपार्टमेंट फॉर सिक्योरिटी तरफ़ां सिविल एविएशन अथॉरिटी खे तोहफ़े में ॾिनियूं वेंदियूं। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।